तव्हांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे ढोरो नारो मां अगवा थी वियल इरफान शेख बाज़ियाब न थी सघियो आहे। पुलिस जा मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हया पिया वञनि। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कयूं पिया। मुगवी जे वारसनि ऐं सियासी समाजी अॻवाननि जो इरफान शेख जी बाज़ियाबी लाइ प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो वियो आहे। अव्हांखे आगाही ॾियूं पिया। ढोरो नारो मां अगवा थी वियल इरफान शेख बाज़ियाब न थी सघियो आहे। पुलिस जा मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हया पिया वञनि। तफ़सील मालूम कंदासीं उर्स सुमरो खां। जी उर्स अपडेट कजो। जी उर्स अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ढोरनारो वेझो गुज़िरियल ॾींहुं ते अगवा इरफान शेख बाज़ियाब न थी सघियो। पुलिस जा मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा वारसनि ऐं सियासी समाजी अॻवाननि पारां ढोरनारो प्रेस क्लब अॻियां इरफान शेख जी बाज़ियाबी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे में अगवा थियल मुगवी इरफान जे वारसनि ऐं सियासी समाजी अॻवाननि ग़ुलामू शेख, रसूल बख्श शेख, अब्दुल सत्तार चौपाण, SUP अॻवान कामिड वली नोड़ी, मोहम्मद इस्माइल हारिसर, अली मुराद रामू ऐं ॿियनि। महिरबानी मुंहिंजी अपडेट करण लाइ।